अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं ज़िला मटियारीअ जे ब्यूरो चीफ सागर सोलंकीअ जी। मटियारी शहर जे गवर्नमेंट पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट कॉलेज इंतज़ामिया लखें रुपयनि जा क़ीमती वण वढराए ट्राला भराए भींग करे छॾी। डीसी मटियारी समेत वस वारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। ख़बर मूजिब मटियारी शहर जे पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट कॉलेज इंतज़ामिया वणनि जी दुश्मन बणिजी वई। कॉलेज में 100 साल तारीख़ी वण वढराए ट्रैक्टर ट्रालनि जे ज़रिए खपाए छॾिया आहिनि ऐं चंद ॾोकड़नि एवज़ वण वढराइण जो सिलसिलो तेज़ीअ सां जारी आहे। कॉलेज जी सूंहं बणियल वण इंतज़ामिया पंहिंजी मर्ज़ीअ सां वढराए छॾिया आहिनि। वण इंसान जा माहौल दोस्त हूंदा आहिनि, पर हिते इंतज़ामिया वणनि जी जानी दुश्मन बणिजी चुकी आहे ऐं रिश्वतखोरीअ जी बाज़ार बि गरम करे छॾी आहे ऐं कॉलेज में बीठल सरियल ट्राली गेदोड़े बेदमुश्क निम जा क़ीमती वण वढराए छॾिया आहिनि, पर कंहिं बि नोटिस नाहे वरितो वियो। एक तरफ़ सिंध हुकूमत तरफ़ां ॿेलनि चोने जो वणनि पोखण वारी मुहिम शुरू कई वई आहे, त ॿिए पासे वरी कॉलेज इंतज़ामिया वणनि खे उॾोईअ जीअं लॻी वई आहे ऐं कॉलेज जा क़ीमती तारीख़ी वण बिना कंहिंजी इजाज़त जे वढराए छॾिया आहिनि। होॾां कॉलेज प्रिंसिपल सां बार बार राब्तो करण जी कोशिश कई वई आहे, पर संदसि नंबर मुसलसल बंदि रहियो आहे। सुजाण दुरिन डीसी मटियारी डायरेक्टर कॉलेज ऑफ हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट कॉलेज मां वणनि जी वढाई रोकाए प्रिंसिपल ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।